हिकिड़े बादशाह टे शादियूं कयूं पर बादशाह खे औलाद न थियो। तो हाणे बादशाह परेशान थी वियो त मूंखे औलाद थिए कोन थो। सो हाणे हुन बादशाह जे शहर जे वेझो ई पासे में हिकु ठग वेठल हो। ठग खे बि ख़बर पई त को बादशाह खे औलाद आहे कोन। सो ठग चवणु लॻो त हाणे वञी को वॾो धकु करे अचां, जीअं का माल मिल्कियत तमामु जाम मिलंदी, बादशाह खे वञी बेवकूफ़ बणाए जीअं मुंहिंजो कमु थी वञे। तो हाणे उहो ठग उतां आयो, हलंदे हलंदे सिधो अची बादशाह जी दरबार में माना पेश थियो। हाणे ठग हरामी छा कयो जो पंहिंजो वेस बदिली करे आयो, दरवेश वारो वेस करे, को तस्बियूं वग़ैरह कंध में हणी, मटका वग़ैरह हणी, दरवेश वारो माना सॼो हिसाब किताब करे अची बादशाह जे दरबार में पेश थियो। बादशाह चवणु लॻो त ॾे ख़बर दरवेश, आयो आहीं हिते ख़ैर आहे? तो दरवेश चवणु लॻो त बादशाह सलामत, आउं आयो आहियां, तोखे औलाद कोन थो थिए, मूं ॻाल्हि ॿुधी आहे। बादशाह चवणु लॻो त हा वाक़ई औलाद मूंखे आहे कोन। इन औलाद जे करे मूं हिकिड़ी शादी कई, ॿी शादी कई, टी शादी बि कयमि, पर मूंखे औलाद न थियो। तो दरवेश चवणु लॻो त बादशाह सलामत, तोखे औलाद थी पवंदो। हाणे उहो ठग, तोखे औलाद थी पवंदो, तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो। तो बादशाह चवणु लॻो त वरी मूंखे छा करिणो पवंदो जो मूंखे औलाद थिए? हाणे उहो ठग चवणु लॻो बादशाह खे पियो बेवकूफ़ बणाए। तो ठग चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तोखे अञा चोथीं शादी करणी पवंदी। टे शादियूं कयूं, चोथीं शादी करणी पवंदी, उन मां तोखे औलाद थी पवंदो। बादशाह चवणु लॻो त हाणे जेकर टिनि मुंहिंजा औलाद मूंखे कोन थियो, चोथीं मां औलाद मूंखे थींदो, ऐं शादी चोथीं करियां ऐं औलाद मूंखे न थिए त पोइ? सो हिते उहो ठग चवणु लॻो त न, मुंहिंजो किताब ॿुधाए थो, ऐं दरवेश माण्हू आहियां, पोतल माण्हू आहियां, तोखे औलाद उन मां लाज़मी थींदो। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ हाणे औलाद मूंखे थींदो त पोइ ऐं शादी खणी चोथीं करियां थो। त उहो ठग चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, आउं तोखे ॿुधायां थो, उतां वञी संग वठि ऐं उतां रिश्तो वठि ऐं उतां उन छोकिरी सां माना शादी कर, त उन मज़ा तोखे औलाद थींदो। तो हाणे बादशाह चवणु लॻो ठग खे त पोइ भला ॿुधा, किथां वञी रिश्तो वठां ऐं जंहिं मज़ा उन माई मज़ा मूंखे औलाद थिए। तो हाणे ठग चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तुंहिंजी बादशाही में कंहिं कुंड में हिकु बेवा औरत वेठी आहे, उनजी छोकिरी हिकिड़ी आहे, उन सां तूं कर शादी, तोखे औलाद उन मां थी पवंदो। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। तो हाणे दरवेश खे, उन ठग खे बादशाह काफ़ी सारो इनाम वग़ैरह ॾिनई। तो हुन इनाम इहो खयो, ॾाढो ख़ुशि थियो ठग हरामी। सो हुतां निकितो, हाणे सिधो आयो उन बेवा औरत जे घर। हाणे उहा बेवा औरत बि का हिन जी भेण हुई, उनजो मुड़ुसु को मरी वियो ऐं उनजी हिकिड़ी धीउ हुई। सो ॿ टे हिकिड़े ॿनी बुन वटि हुई बेवा औरत वटि। तो हाणे ठग हरामी आयो संदसि भेण वटि। सो चवणु लॻो त अधी ॻाल्हि ॿुध, बादशाह ईंदो सुभाणे, तुंहिंजी धीअ सां शादी कंदो, तो उनखे तूं मना न कजांइ, संग ॾेई छॾिजांइ। ऐं इहो कमु जेको आहे सो आउं करे आयो आहियां, बादशाह संग रिश्तो वठंदो। पोइ हाणे हीअं कजांइ, इहा ॿनी जेका तो वटि ॿ टे गड़ा ऐसा, इहा मूंखे ॾेई छॾांइ, जंहिं घर में तूं वेठी इहो घर बि मूंखे ॾेई छॾ। तो हाणे हिन वारी भेण चवणु लॻी, उहा बेवा औरत, तूं वॾो हरामी ठग आहीं, लाज़मी कुझु न कुझु करे आयो हूंदे तंहिंजे करे। तो ठग चवणु लॻो त हाणे आउं कुझु करियां या न करियां, पर तूं सोच, तुंहिंजी धीअ बादशाह जे घर में वेंदी, राणी थी उते रहंदी, ऐं तूं बि वञी उते रहिजांइ, हीअ घर बि मूंखे ॾेई छॾिजांइ, ऐं तुंहिंजी जेका ॿनी आहे जेका, इहा बि मूंखे ॾेई छॾिजांइ, तूं वञी ऐश कजांइ, उते वेहजांइ। सो अचिजी पई तूं मूं वटि, ऐं हिते ई वेठो हूंदो, महीने ते अचिजी पई, ऐं मूंखे जेको आहे सो पैसा वग़ैरह हर पहिरीं तारीख़ ते पई ॾिजांइ, महीने महीने ते मूंसां मिलजांइ, बाक़ी जेको हूंदो तोखे आउं पाणे पियो ॿुधाईंदुसि। सो उहा बेवा औरत हिन वारी भेण चवणु लॻी, तो अहिड़ो कुझु छा कयो आहे? सो ठग चवणु लॻो, तूं उन ॻाल्हि जो फ़िकर न कर, परेशानी न कर, सभु कुझु मूं ते छॾे ॾे, तूं रुॻो पहिरीं तारीख़ ते अचिजी, मूंसां मिलजी, मूंखे पैसा ॾिजांइ, बाक़ी ॿियो सभु कुझु तोखे आउं ॿुधायांसि। बादशाह सुभाणे ईंदो, उनखे संग रिश्तो ॾिजांइ, ऐं तूं बि चोजांइ त आउं बि मुंहिंजी धीअ सां गॾु वेंदुसि उते, तूं बि हली वञजांइ उन महल में रहिजांइ तुंहिंजी हिन धीअ सां गॾु। सो उहा बेवा औरत चवणु लॻी त चलो ठीकु आहे। तो ठग हरामी एतिरो कुझु चईं, सो हलियो वियो। हाणे ॿिए ॾींहुं बादशाह आयो, हलंदो हलंदो अची पुछां ॻाछाऊं कंदे नेठि अची उन बेवा औरत जे घर पुॻो। तो उनखे चवणु लॻो त आउं तुंहिंजी धीअ सां शादी थो करियां। सो हाणे उहा बि राज़ी थी पई, बेवा औरत सां चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पर आउं मुंहिंजी धीअ सां गॾु अव्हां सां गॾु उते रहंदसि, बादशाह खे चवणु लॻी। तो बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, तूं भले मुंहिंजे महल में रहिजांइ तुंहिंजी धीअ सां गॾु। तो हाणे नेठि शादी जा ॾींहं चिटा करे बादशाह हलियो वियो, ऐं पोयां वरी जेको आहे सो इहो ठग आयो हरामी। तो ठग हरामी चवणु लॻो त हाणे इहा ॿनी ॿारो मूंखे ॾेई छॾ जेका तुंहिंजी आहे, ऐं इहो घर बि मूंखे ॾेई छॾाईं, पहिरीं तारीख़ ते मूं वटि ईंदी, वञी पैसा हुतां खणी तूं हिंदोरनि में वञी वेहजांइ, घुमजांइ फिरजांइ, ऐश आराम उते कजांइ, बाक़ी ॿियो मूं वटि छॾे ॾे। तो उहा बेवा चवणु लॻी, तूं सच सच ॿुधा, तो अहिड़ो छा कुझु कयो आहे जेको बादशाह ते संग रिश्तो वठणु आयो? सो ठग चवणु लॻो, तूं इन ॻाल्हि खे छॾे ॾे,
तूं वञी उते मज़े सां वञी ज़िंदगी पंहिंजी गुज़ार, बाक़ी मूं वटि महीने महीने अचां, जेको कुझु हूंदो आउं तोखे ॿुधाईंदसि पियो। तो बेवा औरत चवणु लॻी चलो ठीकु है नेठि। उहो ॾींहुं आयो, बादशाह कई शादी। बादशाह शादी करे ऐं माई खे बि वठी आयो ऐं संदो सस खे बि वठी आयो। महलात में अची वञी वेठा कया। हाणे ठग हरामी अची उते लॾो खणी अची उते वेही रहियो। उन बेवा संदसि भेण जे घर वेही रहियो। तो हाणे हिते महीनू 2 गुज़री विया, बादशाह खे औलाद वारो को आसरो ई न थियो। का माई खे उमेदगारी वग़ैरह थी हेॾा होॾां मिड़ी ख़ैर। सो हिते बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त हाणे चौथी शादी बि करे आयुसि, इहो दरवेश ॿाहिंदो धोखो ॾेई वियो हले छा। सो हिते चवणु लॻो बादशाह सिपाहियुनि खे त वञो इन दरवेश खे ॻोल्हे हथु करे हाणे हिते मूं वटि हाज़िर करियो। तो हाणे सिपाही वग़ैरह विया वञी इन दरवेश खे ॻोल्हे ऐं अची बादशाह वटि पेश कयूं। त बादशाह चवणु लॻो त अड़े दरवेश, तो चयो त मूंखे औलाद थींदो, पर मूंखे औलाद त अञा थियो कोन्हे, आसरो ई कोई कोन्हे, तो मूंसां ठगी कई छा। तो हिते दरवेश चवणु लॻो उहो ठग। बादशाह चवणु लॻो त बादशाह मूं तोसां जेको आहे अहिड़ो कुझु बि न कयो आहे, तोखे औलाद बिल्कुलु थींदो, अन क़रीब तोखे ख़ुशख़बरी मिलंदी। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। तो दरवेश मां कढिया बादशाह हथ। दरवेश आयो अची उते वेही रहियो पंहिंजे आस्थाने ते उते पंहिंजे घर। तो हाणे मेनू अची मुकमल थियो, पहिरीं तारीख़ थी। सो उहा बेवा औरत पोइ पैसा वग़ैरह उतां खणी, हाणे बादशाह जी मिल्कियत सॼी हुननि जे हथ में। तो पैसा वग़ैरह ॾोकड़ खणी अची सिधो भाउ वटि आई, उन ठग वटि। तो चवणु लॻी त हाणे ही पैसा वैसा वठि, हाणे तूं ॿुधा कीअं कई, छा कई, ऐं हाल अहिवाल ॾे, छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, जेको तो चयो त पहिरीं तारीख़ तोखां ॿुधाईंदसि पियो। तो हाणे त ठग चवणु लॻो संदसि भेण खे त हाणे तूं हीअं कजां, जीअं तोखे आउं चवां थो ईअं तूं कजां, तूं ईअं कजां तुंहिंजी धीउ खे बि ईअं कराइजां। जेकर अवां ईअं न कयो त महीने खनि में अव्हांखे बादशाह टपड़ खणाए छॾींदो। पोइ अवी ईअं दरबदर थी ईंदो, बादशाह माण्हू हले छा करे। सो हिते बेवा औरत चवणु लॻी संदसि भेण चवणु लॻी हुन ठगे त पोइ भला ॾे ख़बर छा करिणो आहे ऐं कीअं करिणो आहे। तो हिते ठग चवणु लॻो त हाणे हीअं कजो, तुंहिंजी धीअ खे चइजां त वञी उल्टी कढे, मतिलबु त उमेदगारी वारी मेनन वारी माना आदत विझे, जीअं ख़बर पए त बादशाह खे त उमेदगारी थी पई आहे, पेटसाण थी पई आहे, मुंहिंजी धीउ ऐं बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिजां, एतिरो कुझु कजो। सो हिते उहा बेवा औरत चवणु लॻी तूं चवीं छा थो, ईअं कीअं करियूं, आख़िर सुभाणे लाज़मी कुझु ख़बर चार हेॾा होॾां पहुची वेंदी। चवंदा कुझु बि कोन्ह थींदो, आउं वेठो आहियां, तूं रुॻो बसि तुंहिंजी छोकिरी खे सम्झाए छॾिजां, सो ईअं करे। तो बादशाह खे ख़बर पए त हीअ पेटसाण थी वई आहे। तो बेवा औरत चवणु लॻी चलो ठीकु आहे। हाणे बेवा औरत जेको आहे सो उन भाउ जे चवण में हाणे उहा उतां आई पंहिंजी धीउ खे सम्झाई त भाउ वारे हीअ ॻाल्हि कई आहे। तो हाणे हिननि कयो नाटक, छोकिरी वञी इहो उल्टी वग़ैरह कढी हेॾां होॾां, त बादशाह बि आयो। त बादशाह चवणु लॻो त छा आहे। तो हाणे उहा माई चवणु लॻी, उन बादशाह वारी ससु उहा बेवा औरत चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांखे मुबारक हुजे, तो तव्हां तमामु जल्द पीउ थियण वारा आहियो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हिते हुते ख़ैर ख़ैरातूं कंदो रहियो। तो हाणे तमामु जल्द जेको आहे सो पीउ थियण वारो आहियां, मूंखे न्याणी थिए या पुट जो औलाद थिए, पर को न को थींदो। सो हाणे नेठि ईअं वक़्तु हलंदो रहियो। सो हाणे महीनू थियो, 2 महीना थिया, 3 महीना थिया। सो हाणे ईअं ई सो हाणे नेठि उहो पघार जेको आहे सो माना पैसा जेको पहिरीं तारीख़ ते जेको हो सो उहो खणी माना वरी उहा बेवा औरत सिधो ठग वटि आई। सो चवणु लॻी त हाणे ही खण। सो हाणे उहा बेवा औरत चवणु लॻी उन ठग खे, सम्झो भाउ खे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, बादशाह खे इहो कूड़ त हणी छॾियो, उमेदगारी वारो इहो महिननि वारो कूड़ हणी छॾियो आहे, पर हाणे मसइलो इहो आहे जो लाज़मी आहे जॾहिं 4 महीना 5 महीना 6 महीना थींदा, उमेदगार थींदी, लाज़मी पेट ॿाहिरि निकिरंदो, छोकिरी मुंहिंजी जो पेट ॿाहिरि निकिरंदो। सो जेकर नथो निकिरे उमेदगार लाइ, बादशाह खे कूड़ हणी छॾियो आहे, तो हाणे लाज़मी बादशाह त मारे छॾींदो। सो हिते उहो ठग चवणु लॻो संदसि भेण खे त तूं परेशान न थी, सभु कुझु मूं ते छॾे ॾे, ऐं पाण ई इन कम खे ठाहींदसि। बेवा औरत चवणु लॻी त चलो ठीकु है। हाणे उहा त वापसी पंहिंजे महल में हली वई, जेको उन छोकिरी हुते हुई बादशाह जे महल में हली वई उहा बेवा औरत। हाणे ठग हरामी उहो दरवेश वारो वेस करे वरी सिधो अची बादशाह वटि ठक सलाह। बादशाह चवणु लॻो दरवेश खे त ॾे ख़बर दरवेश, अॼु ख़ैर मज़ा आयो आहीं। सो हाणे उहो ठग हरामी चवणु लॻो बादशाह सलामत, हिकिड़ो मसइलो आहे, तंहिंजे करे आऊं आयो आहियां। बादशाह चवणु लॻो त वरी कहिड़ो मसइलो आहे ॿुधा। हाणे ठग हरामी चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे हीअं कर, जेका तुंहिंजी ज़ाल हींअर तूं शादी करे आयो आहीं चौथी सां, तो हाणे इन वारी जेका माउ आहे ऐं या तुंहिंजी ज़ाल जेका आहे, सो हिननि खे अलॻि कंहिं कमरे में माना को कमिरो ॾे या को अहिड़ो महल वग़ैरह ठाराए ॾे, ऐं उते तुंहिंजी नज़र न पवे, उन्हनि ते तुंहिंजी नज़र न पवे, इहो छोकिरो थिए
ऐं इन छोकिरे ते बि तुंहिंजी नज़र ना पए पर कंहिंजी बि नज़र ना पवे। जे अगरि कंहिंजी बि नज़र इन ते पई त उहो छोकिरो तुंहिंजो पथर जो थी वेंदो लियो। तो बादशाह चवणु लॻो उन ठग खे, त चवणु लॻो त इहो तूं छा थो चवीं त मुंहिंजो पुटु पथर जो थींदो। तो हिते ठग चवणु लॻो, उहो दरवेश वारो रूप करे वरितो। ठग चवणु लॻो त हा बिल्कुलु मुंहिंजो किताब ईअं बि ॿुधाए, ऐं दरवेश माण्हू पोतल माण्हू तोखे हिकिड़ो औलाद अॻे कोन थो थिए वरी आउं तोखे जीअं ॿुधायां पियो ईअं कर। हाणे इन जी माउ जेका आहे तुंहिंजी ससु आहे ऐं तुंहिंजी इन ज़ाल खे कंहिं ॿिए हंधि शिफ्ट कर, महल उते जेको आहे सो ठाराए हुनखे विहार। तो हाणे केरु बि उॾां न वञे ऐं कंहिंखे बि माना जेको आहे सो केरु बि ॾिसे न तुंहिंजे उन पुट खे जेको थींदो। हाणे तव्हांजो वञी उहो छोकिरो वञी 18 साल जो थींदो, 18 साल जो थींदो ऐं पोइ हिनखे शादी कराइणी पवंदी। शादी हिनखे कराइणी पवंदी, शादी कराए ऐं पोइ जेको आहे सो तूं हिनखे ॾिसजांइ, वरी अचे तुंहिंजे महल में पोइ तूं ॾिसजांइ, बाक़ी एसि ताईं तोखे ॾिसणो कोन्हे। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे बादशाह एतबार कयो दरवेश माण्हू, तो हाणे एतिरो कुझु ठग हरामी चई ऐं सो हलियो वियो। सो हाणे वाह बादशाह छा कयो जो अलॻि हिकिड़ो महल ठाराए सो उन छोकिरी खे उन बेवा औरत खे वञी उते शिफ्ट कई। तो हाणे नौकराणियूं जेके हूंदियूं से वेंदियूं सामान खाधे पीते उते ॾियो ईंदियूं हुयूं, बाक़ी कंहिंजी नज़र इन ते कोन पवंदी। बादशाह जो सख़्तु माना हुकुम हो। तो हाणे इहे हिते ई माउ धीअ ॿई रहंदियूं हुयूं, बादशाह बि कोन वेंदो हो, खाधो पीतो वग़ैरह उते माना मोकिले ईंदा हुआ। तो हाणे अची 9-10 महीना मुकमल थिया, 9-10 महीना हाणे उमेदगारी हुजे त को थिए। तो हाणे उहा बेवा औरत उहा ससु आई अची बादशाह खे मुबारक, बादशाह तोखे मुबारक हुजे, तोखे हिकिड़ो सुहिणो पुटु थियो आहे। तो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, हिते हुते ख़ैर ख़ैरातूं कयूं त मूंखे औलाद थी पियो आहे। हाणे उन ठग हरामी जो चयल हुजे बादशाह खे त हाणे वञी छोकिरो 18 साल जो थिए, वञी जॾहिं शादी थिए ऐं पोइ वञी बादशाह वञी ॾिसे हिनखे। तो हाणे ईअं ई वक़्तु ॾींहं हयाती जा गुज़रंदा रहिया, अची 17 साल मुकमल थिया, माना 18 साल हाणे तक़रीबन हले पियो हुनखे अन क़रीब। तो हाणे दरवेश बि अची उते पुॻो, उहो ठग हरामी माना दरवेश जो रूप करे अची पुॻो बादशाह वटि। तो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे आउं आयो आहियां, हाणे नी तुंहिंजे पुट खे जेको आहे सो 17-18 साल माना थियण वारा आहिनि, हाणे हिन जी शादी कराइणी पवंदी। शादी कराए पोइ अची हिन महल में जेको आहे तूं हिनखे ॾिसजांइ। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, पर हाणे रिश्तो किथां ॻोल्हियां, संग किथां ॻोल्हियां। दरवेश चवणु लॻो उहो ठग हरामी त हाणे तोखे रिश्तो विश्तो ॻोल्हण जी ज़रूरत कोन्हे, आउं तोखे ॿुधायां थो जेको आहे उतां वञी हिन जी शादी करे। पोइ बादशाह चवणु लॻो उन ठग खे, उन दरवेश खे चवणु लॻो त पोइ भला ॿुधा किथां मुंहिंजे पुट जी शादी करायां, वञी संग ॻोल्हियां। तो उहो ठग हरामी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलाम फलाणे हंधि हलियो वञु, हिकिड़ो ग़रीब हारी वेठो आहे, उन जी धीउ आहे, वञी उन खां संग रिश्तो वठि तुंहिंजे पुट जे लाइ। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है। सो ठग हरामी हुजे सो चवणु लॻो त हाणे ग़रीब कंहिंजो ॾस अहिड़ो ॾेई छॾियां, का ग़रीब छोकिरी हूंदी ॾाहो न कोन कुझु न कमु हली वेंदो। चलो ठीकु है। बादशाह ॿिए ॾींहुं जेको आहे सो निकितो, ठग हरामी एतिरो कुझु चई थो वियो लियो। बादशाह हलंदे हलंदे नेठि हिकिड़ो अची ग़रीब हारी जो घर थो, ठग हरामी ॾसनो अची उते पुॻो। ग़रीब हारी वीचारे ॾिठो सो चवणु लॻो त बादशाह मुंहिंजे अंगण ते आयो आहे, ख़बर न आहे अलाए छा आहे ख़ैर आहे। सो अची हिक ॿिए जा हाल अहिवाल वरिता बादशाह। सो बादशाह चवणु लॻो उन हारी खे त तुंहिंजी धीउ हिकिड़ी आहे। तो हारी चवणु लॻो त बिल्कुलु मुंहिंजी हिकिड़ी धीउ आहे। तो बादशाह चवणु लॻो त पोइ इहा छोकिरी मूंखे ॾे मुंहिंजे पुट जे लाइ, ऐं उनखां शादी थो करायां। हारी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत माफ़ु कजो, तव्हांजे पुट जे लाइ मुंहिंजी छोकिरी जो रिश्तो तव्हां वठो था, पर मसइलो इहो हुओ जो मूं त कॾहिं कोन ॿुधो हुयो तोखे पुटु हुजे, तो ईअं कीअं थो थी सघे, मूं त ॾिठो ई कोन्हे। बादशाह चवणु लॻो उन ग़रीब हारी खे त तूं मूं ते भरोसो ऐं यकीन कर, बादशाह जो वचन वाइदो हिकिड़ो हूंदो आहे, मुंहिंजो पुटु बिल्कुलु आहे ऐं तूं उहो रिश्तो ॾे, ऐं पाण शादी कराईंदुसि, हिते आउं वठी ईंदुसि ऐं शादी कराए। तो हारी चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत ईअं न थिए जो माण्हू सुभाणे मूं ते खिलनि ऐं तुंहिंजो पुटु वग़ैरह न हुजे ऐं तव्हां इहा ॻाल्हि पिया करियो। तो बादशाह चवणु लॻो त न, मूं ते भरोसो ऐं यकीन कर। तो ग़रीब हारी वीचारो सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत चलो ठीकु है, तव्हांजी ज़ुबान ते एतबार ऐं यकीन आहे। तो बादशाह सां इहो रिश्ते जो चिटी मिटी करे ऐं सो त हलियो वियो। सो हाणे उहा बेवा औरत ठग वटि आई, सो चवणु लॻी त हाणे कीअं थींदो ऐं इहो संग रिश्तो वग़ैरह जेको आहे सो तूं इहा ॻाल्हि करे आई आहे, तो बादशाह इहा ॻाल्हि करे पियो, हाणे कीअं थींदो। ठग चवणु लॻो तूं परेशान न थी। तो हाणे नेठि अची वियो, वक़्तु अची वियो, टाइम अची वियो, ॾींहं वग़ैरह चिटा थिया शादी जा। हाणे उहो ठग हरामी आयो उन भेण वटि, उन महल में आयो आहे, धीउ बि उन वारी वेठी हुजे उन बेवा वारी। तो हाणे त ठग चवणु लॻो भेण खे, चवणु लॻो उन बेवा औरत खे त हाणे तूं परेशान न थी, बादशाह पाण ख़ुदि कोन ईंदो, को माण्हू बि कोन ईंदो, टांगो या का सवारी मोकिलींदो। तो हाणे इन मंझि जेको बंदि जेका सवारी मूं चई छॾियो आहे बादशाह खे, उहो मोकिलींदो। तो हाणे इहा पथर जी मूर्ति ऐं हथु करे ईंदसि, सा हिन में हणंदासीं अंदरि, ऐं अवी बि वेझो
तो हाणे हितां इहा जंज वग़ैरह खणी हलंदासीं पंहिंजे हिसाब सां, ॾिसंदो हुअ केरु कोन, बादशाह ऐं सभु वाट तां गॾु बा सभु हलंदा, तो ॾिसंदो हिन खे केरु बि कोन। जे हेॾा होॾां उते अगरि मतिलबु त अहिड़ो को सिस्टम कंदासीं, पोइ चवंदासीं त भाउ कंहिं ॾिठो आहे हिन खे, ऐं पथर जी मूर्ति थी वियो छोकिरो। तो बादशाह इन सदमे में वेंदो मरी, ऐं पोइ पाण जेको आहे पोयां बादशाही पिया संभालींदा हुआ। तूं राणी थी रहिजां, ऐं अवां जो ग़ुलाम हुकूमत पिया हलाईंदासीं, ऐशो आराम पिया कंदासीं। तो उहा ठग उहा बेवा औरत चवणु लॻी त चलो ठीकु है। तो ॿई हिन जेको सलाह वलाह थी वई हली। तो हाणे हेठि उहो ॾींहुं आयो, बादशाह सवारी मोकिली, सो ठग जी चयल हुई त घोड़ो सवारी जेका हुजे, माना बंदि हुजे, जीअं कंहिंजी नज़र न पवे उन छोकिरे ते। अब हाणे उहो घोड़े सवारी अची वई हली, बादशाह उहा मोकिली, हिननि हरामिन छा कयो, इहो पथर जो जेको मूर्ति वग़ैरह जेका हुई सा अंदरि हणी छॾियूं। तो हाणे उहा बादशाह जी ज़ाल बि अंदरि वेठी, उहा ससुनि वारी बि वेठी, अंदरि बंदि हुजे। हाणे पोइ बादशाह वारा इहे सभु उहे बि वाट ते गॾिजी हलिया। हाणे जे बारात खणी पिया अचनि शादी करण जे लाइ, हुन हारी जे घर हाणे अचनि पिया, हिकिड़े झंग वटां अची हिन जो गुज़र थियो। उते हिकिड़ो नांग ऐं नागिण ॿई ज़ाल मुड़ुसु हुआ, इंसानी रूप में वेठा हुजनि उते। तो हिते नागिण चवणु लॻी, नांग खे त ॾिठई हीउ बादशाह जो पुट जी ॼञ बि वञे, पर बादशाह जो पुटु आहे कोन, हिन में अंदरि पथर जी जेका मूर्ति पई आहे। हाणे इहो ठग हरामी आहे, हिकिड़ी बेवा औरत आहे, भेण ऐं ठग जेको आहे बादशाह सां ठगी पिया कनि। तो हाणे सॼो सिस्टम जेको आहे किसो करे माना उन नागिण जेको आहे नांग खे ॿुधाए पई। ऐं बादशाह जॾहिं ॾिसंदो हिन खे त हीअ पथर जी मूर्ति आहे, तो ठग हरामी जी चाल आहे। तो हीअ चवंदा जेको आहे सो तुंहिंजो पुटु जेको आहे कंहिं ॾिठो हिन खे तॾहिं पथर जो थी वियो। बादशाह इन सदमे में मरी वेंदो हलियो। बादशाह तमामु भलो माण्हू आहे, नेक दिलि माण्हू आहे, हर कंहिंजी मदद वग़ैरह कंदो आहे। तो नांग जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो नांग चवणु लॻो त अड़े हीअ त तमामु ज़ुल्म थी वियो हलियो, ठग हरामी बेवाजिबी पियो करे, ऐं हीअ बेवा औरत ऐं ॿई पाण में मिलियल आहिनि। तो हीअ बादशाह ईअं ॾिसंदो कंदो त हीअ ईअं पंहिंजी चाल में कामयाबु थी ईंदा, बादशाह मरी वेंदो हलियो। तो हिते नागिण चवणु लॻी उहो त बिल्कुलु आहे। सो नाग चवणु लॻो त पोइ हाणे ईअं त करियां थो, आऊं वञा थो, आऊं वञी अंदरि वेहां थो, हुते इंसानु थियो, ऐं इंसानु थियो वञा अंदरि वञा थो वेहां थो। तो नागिण चवणु लॻी त न, आऊं ईअं कोन कंदा, तूं न वञ, कुझु बि थी सघे थो, इंसानु आहिनि हू। तो नाग चवणु लॻो त चलो ठीकु है, भले वञी बादशाह मरे। तो नागिण सोचणु लॻी त ईअं बि कोन्हे, बादशाह तमामु नेक दिलि माण्हू आहे। तो नागिण चवणु लॻी उन मुड़ुस खे, नाग खे चवणु लॻी त हाणे उनजी महबूबा ज़ाल हुजे, चवणु लॻी त पोइ हाणे ईअं कर, भले तूं वञ, पर 7 ॾींहंनि में वापसी वरी अचिजांइ। तो नाग चवणु लॻो चलो ठीकु है। सो हाणे नांग हाणे अचे पियो होॾां, उन पथर खे हटाए पाण तो वेहे उन में। तो हाणे हिननि बि ॼञ जेको आहे वाट ते रोकी। सो हिननि वरी जेको आहे सो खाधो पीतो वग़ैरह उते हेॾां होॾां खाधो, तो उहा घोड़े सवारी उते बीठी हुजे। तो हाणे हीअ नांग जे रूप में आयो अची, अंदरि हुन में ढरी, ऐं उहा पथर जी मूर्ति सो कढी वञी किथे परियां उछाईं, ऐं पाण अंदरि इंसानु थी वेही रहियो, छोकिरो सुहिणो छोकिरो थी वेही रहियो, नांग छोकिरो। खाधो पीतो हिननि सभिनी खाई वरितो। हाणे उहा बादशाह वारी ससु ऐं उन बादशाह वारी ज़ाल सो अंदरि उहे अंदरि ढरिया ते ॾिसंदो त उहो छोकिरो अंदरि हुजे नांग। तो हुननि ॾिठो त उहो ॻाल्हाइणु लॻियूं त तूं केरु आहीं हिते। तो उहो चवणु लॻो त आऊं ई घोटु आहियां, ॿियो केरु आहे। उहो नांग चवणु लॻो त आऊं ई घोटु आहियां, ॿियो केरु आहे हिते। तो हाणे हुननि जी त इहा प्लानिंग हुजे। सो हाणे बेवा औरत ॾिठो तो चवणु लॻी त हाणे कीअं करियूं, हिते त पथर जी मूर्ति हुई, हीअ हले केरु अची वियो आहे ख़बर कोन्हे। तो हाणे पाण में हेॾा होॾां ॻाल्हाइणु लॻा। तो हिते बेवा चवणु लॻी त हाणे जेकर हेॾा होॾां कंदसि तॾहिं बि फासंदसि, हिते त पथर जी मूर्ति आहे, जेकर हेॾा होॾां थियो या कुझु थियो त बादशाह खे ख़बर पई त बादशाह ठुप मारींदो। तो हाणे हिननि बि जेको आहे कुझु न कयो, हीअ बि माठि करे चढ़ी वेही रहियूं। बादशाह बि आयो, तो बादशाह चवणु लॻो ख़ैरु आहे माना। सो माई चवणु लॻी उहा बेवा औरत, न न कुझु ई कोन्हे, ख़ैरु आहे, ईअं पाण में ॻाल्हियूं कचारियूं पिया करियूं। तो हाणे बादशाह बि न ॾिठो आहे, बंदि हुजे। अबा हीअ निकिता ईअं ई ॼञ खणी, सो नेठि उते शादी अहिड़े हिसाब सां करायूं। उनखे ॾिठो कंहिं बि कोन, सो वरी वापसी ॼञ खणी, ऐं बादशाह ऐं सभु माना आया महल में। छोकिरो उहो निकितो, बादशाह ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ऐं उहा माई बि वठी आयो, हारी जी धीउ उहा बादशाह उहो छोकिरी वठी आयो पाण पंहिंजे पुट सां। उहो हाणे पुटु न हुजे, उहो हुजे नांग। तो हाणे इंसानी उहो छोकिरो थी आयो। तो हाणे अची रहिया, ख़बर कोन्हे उहो ठग वियो हले केॾां लापता थी। तो हाणे हिननि वारो जेकर चाल कामयाबु कोन थी, पोइ इहा बि हिते वेठी हुजे उहा बेवा औरत, ऐं बादशाह जी ज़ाल बि वेठी हुजे, टे रानियूं अॻु में वेठियूं हुजनि, हीअ नांग छोकिरो बि हुते हुजे, हिन वारी ज़ाल बि हिते हुजे। तो हाणे हिते काफ़ी ॾींहं थी हलिया, काफ़ी टाइम थी हलियो, 7 ॾींहंनि खां मथे टाइम थी वियो। सो उन नांग जी उहा नांगिण सा चवणु लॻी त हाणे 7 ॾींहंनि खां एली टाइम मथे थी वियो आहे। उन नांग वारी ज़ाल चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु अञा वरियो कोन्हे, हाणे आऊं ई वञा थी। तो हाणे इंसानी शिकिल में हुजे, आई सो ॾिसे त उहो महल खे चौधारी दर ई उना पिया हुजनि, बंदि हुजे। तो हाणे उन छा कयो, जेको नांग वारे रूप में थी वई। तो दरियुनि मज़ा हितां हुतां ढलणु लॻी। सो सिपाहियुनि हिकु ॿिनि ॾिठो,
तो चवणु लॻा त अड़े नांग अची वियो सो लॻा उन खे मारण। तो उहा नांगिण हुई, तो हाणे उन ॿिनि हमराहनि खे जेको आहे सो उन नांगिण मारे छॾियो। हाणे ॿिनि हमराहनि खे नांगिण मारे छॾियो तो अची हेॾा होॾा घोड़ा थी त माण्हू 5-6-7 ॼणा ॿिया बि पुॼी विया। तो हाणे उन नांगिण खे हिननि मारे छॾियो, नांग जे रूप में हुजे हाणे मारे छॾियो, सम्झो नांग आहे मारे छॾियो। तो एतिरे टाइम में उहो नांग छोकिरो बि आयो। तो जॾहिं आवाज़ थियो आयो अची ॾिसे त हाणे हुन त सुञातो ही त मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी महबूबा आहे। तो चवणु लॻो अड़े ही छा थी वियो। तो आयो अची उन नांगिण खे खणी, उहो नांग जे रूप में खणी अची रोअण लॻो। तो सभिनि ॾिठो तो चवणु लॻा त अड़े ही रोए छा पियो। तो हुते नांग छोकिरो चवणु लॻो त इहो ॻाल्हि न पुछा करियो, तो मूंखे ई ख़बर आहे ऐं मुंहिंजे करे रोयां पियो। तो हाणे नेठि बादशाह बि अची पुॻो, सभु पुॻा, नांग वारी नांगिण मरी वई। सो हाणे त उहो नांग चवणु लॻो त हाणे हीअं करियो, हिन नांगिण खे खणी हली को वॾो खॾो खोटियूं, उन में हली पूरियूं था। तो बादशाह चवणु लॻो त पूरियूं छो, चई न पूरियूं था। तो नेठि ही विया वञी वॾो खॾो खोटे ऐं नांगिण खे उन में पूरे छॾियूं। तो ॾाढो पूरे ऐं हिन खे हले आया। तो हाणे बादशाह पुछा करणु लॻो उन नांग छोकिरे खां त तूं इहो छला पूरे आहीं उन नांगिण खे, आख़िर का वजह। तो हिते नांग चवणु लॻो त आउं इन जे करे पूरे आहियां छो त उहा आहे नांगिण आहे। तो हाणे जंहिंखे बि नांगिण मारे करे कुझु या पोइ उहो हिन खे मारे करे जे नांगिण मरी वञे त नांगिण जी अखि बंदि कोन थींदी आहे। नांग कॾहिं बि अखियूं छिंबंदो न आहे ऐं न कोई मरण टाइम ते पूरींदो आहे, अखियूं हुनजूं खुलियूं पियूं हूंदियूं। जंहिं बि हुनखे मारियो सो हुनजो फोटू, हुनजो चहिरो हुनजी अखियुनि में अची वेंदो आहे। पोइ को बि नांग वग़ैरह ईंदो अची हुनजी अखियुनि खे ॾिसंदो आहे त पोइ उहो नांग बदिलो वठंदो आहे। तंहिंजे करे मूं हुनखे पूराए छॾियो। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। तो हाणे ॿिए ॾींहुं उहो नांग छोकिरो हिते हुते घुमणु लॻो। सो ॿाहिरि आयो हिकिड़ो दरवेश गॾिजी वियो। तो हाणे नांग चवणु लॻो उन दरवेश खे त दरवेश हाणे छा ख़्यालु आहे तुंहिंजो, बादशाह खे हक़ीक़त ॿुधाइजे या न। तो दरवेश चवणु लॻो त हा मूंखे ख़बर आहे तूं नांग आहीं, इंसान कोन आहीं। तो हाणे इंसान वारी शिकिल करे हिते रहीं तो, हिते वेठो आहीं, भले बादशाह खे हक़ीक़त ॿुधाए छॾ। बादशाह खे भले ॿुधाए छॾ त आउं तुंहिंजो पुटु कोन आहियां, आउं नांग आहियां। तो छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु आहे, पर छोकिरे उन नांग ॿुधायो कोन बादशाह खे। हाणे जेका ज़ाल वठी आयो शादी करे सो उनखे चवणु लॻो त ख़्यालु कजांइ, हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां थो, 3 शयुनि जे बारे में तोखे ॿुधायां थो, कॾहिं बि न खणजांइ, कॾहिं बि न वठिजांइ। सो वाह ज़ाल चवणु लॻी त ॿुधा कहिड़ियूं शयूं। नांग छोकिरो चवणु लॻो संदसि ज़ाल खे, उन हारी जी धीउ खे चवणु लॻो जेका शादी करे आयो, चवणु लॻो त केरु खीर हिते खणी अचे तुंहिंजे महल में, तोखे चवे त आउं खीर विकिणां थी, खीर वठि, माई खणी ईंदी। तो तूं चइजांइ त आउं खीर नथी वठां। ऐं पहिरीं ॻाल्हि त को मटर खणी अचे तॾहिं बि तूं चइजांइ त आउं मटर कोन थी वठां। जे अगरि को चूड़ियूं खणी अचे तॾहिं बि तूं चइजांइ त आउं चूड़ियूं कोन थी वठां। तो उहा माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे, उन मुड़ुस खे नांग खे चवणु लॻी छोकिरे खे। तो हाणे नेठि ॿिए ॾींहुं हिकु माई आई छोकिरी हिकिड़ी खीर खणी। तो चवणु लॻी त खीर वठो था, खीर वठो था। सो उहा माई निकिरी आई हारी जी धीउ उन नांग छोकिरे जी ज़ाल सां, चवणु लॻी त न खीर जेको आहे सो आउं कोन थी वठूं, असीं खीर खायूं ई कोन था, असीं खीर कोन था वठूं। सो उहा माई खीर विकण वारी चवणु लॻी उन नांग छोकिरे जी ज़ाल खे चवणु लॻी त खीर में छो कोन था वठो। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त न मूंखे मुंहिंजे मुड़ुस जी मना कयल आहे तंहिंजे करे। सो उहा माई चवणु लॻी उन छोकिरी खे त पहिरीं तूं तुंहिंजे मुड़ुस खां पुछा कजांइ त ज़ात कहिड़ी आहे, फ़िरको कहिड़ो आहे। तो माई चवणु लॻी नांग छोकिरे त चलो ठीकु आहे। तो हाणे माई वरी आई, नांग छोकिरो आयो सो हुन खां पुछा करणु लॻी त तूं ॿुधा तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, तुंहिंजो फ़िरको कहिड़ो, तुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे। तो नांग छोकिरो चवणु लॻो संदसि ज़ाल खे त इन ॻाल्हि खे छॾे ॾे, न पुछा कर। तो माई खणी उन ॻाल्हि खे छॾियो। ॿिए ॾींहुं वरी आयो मटर वारो, माना मटर वारी छोकिरी आई। तो आई तो चवणु लॻी त मटर वठो था, मटर वठो था। तो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त न मटर कोन था वठूं। तो उहा माई चवणु लॻी मटर विकण वारी त छो मटर कोन था वठो, चई न मुंहिंजे मुड़ुस मना कई आहे। चई तुंहिंजे मुड़ुस मना कई आहे त पोइ तुंहिंजे मुड़ुस खां तूं पुछा कजांइ ज़ात कहिड़ी आहे, फ़िरको कहिड़ो आहे, मज़हब कहिड़ो आहे। चई भले ठीकु आहे। तो हाणे मटर वारी त वई हली। तो पुछा करणु लॻी वरी उन नांग छोकिरे खां, तॾहिं बि उन नांग छोकिरे चयो उन ॻाल्हि खे छॾे ॾे, ज़ात जे बारे में न पुछा कर, मज़हब जे बारे में पुछा न कर, फ़िरके जे बारे में पुछा न कर। तो खणी माई माठ कई। टे ॾींहं वरी आई चूड़ियुनि वारी माई, चूड़ियूं वठो था, चूड़ियूं वठो था। ही छोकिरी वरी निकिरी आई नांग जी ज़ाल, त चवणु लॻी त चूड़ियूं असीं कोन था वठूं, असीं पायूं कोन। तो उहा चूड़ियुनि वारी चवणु लॻी त छो कोन था वठो, चई न मुंहिंजे मुड़ुस मना कई आहे। चई तुंहिंजे मुड़ुस मना कई त पोइ तुंहिंजे मुड़ुस खां पुछा कजांइ ज़ात कहिड़ी आहे, फ़िरको कहिड़ो आहे, मज़हब कहिड़ो आहे। तो हिते माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे। नेठि हाणे तो हाणे नांग छोकिरो आयो। सो माई चवणु लॻी त न मूंखे सची सची ॿुधा, 3 ॼणियूं जेके आयूं सो टिनिनि इहा ॻाल्हि कई आहे, तूं मूंखे पंहिंजी असलियत ॿुधा, तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, मज़हब कहिड़ो आहे, तुंहिंजो फ़िरको कहिड़ो आहे, न मूंखे ॿुधा।
तो छोकिरो चवे त न इन ॻाल्हि खे छॾे ॾे, इहे शयूं मूंखां न पुछा कर। ज़िद हुजे हिन जो पाण में नेठो नांग छोकिरो ॿाहिरि निकिरी आयो। तो हलंदे हलंदे सिधो आयो बादशाह वटि। तो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां, सची सच तव्हांखे ॿुधायां थो अॼु। बादशाह चवणु लॻो त ॿुधा। तो नांग छोकिरो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, आऊं तुंहिंजो पुटु कोन आहियां, ऐं आऊं हिकु नांग आहियां, मतिलबु सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त हाणे जेकर तूं मुंहिंजो पुटु कोन आहीं, हिकु नांग आहीं, पर आई इंसान थियो हिते रही पियो, पर हाणे मुंहिंजो पुटु थी हिते ई रह। जेको बि कुझु आई मूंखे उन में का बि तकलीफ़ परेशानी कोन्हे, पर तूं मुंहिंजे लाइ मुंहिंजो पुटु आहीं, सो हिते ई वेठो हुजे। तो नेठि उहो नांग छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, असलियत ॿुधाए छॾी बादशाह खे। हाणे नांग छोकिरो वरी आयो पंहिंजे कमरे में। सो ज़ाल जो इहो ई फिटको हुजे त ॿुधा तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, तुंहिंजो मज़हब कहिड़ो, तुंहिंजो फ़िरको कहिड़ो आहे। तो नेठि माई मञे ई न। सो नांग छोकिरो चवणु लॻो संदो ज़ाल खे त चलो ठीकु आहे, तूं हल, तोखे आउं ॿुधाईंदो त मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। सो नांग उन छोकिरे उन ज़ाल खे वरितईं, सिधो आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में जिते तमामु जबल पहाड़ूं ऐं नांगनि जूं ॾरूं हुजनि, नांगनि जो आवाज़ हुजे, रुॻो नांग उते रहंदा, ॾरूं हुजनि। तो माई चवणु लॻी इन नांग छोकिरे खे त ॾे ख़बर, तूं मूंखे हिते वठी आयो आहीं, रुॻो नांगनि जा आवाज़, नांगनि जूं ॾरूं लॻियूं पियूं न, हिते छो वठी आयो आहीं। चई सची सची तोखे आउं ॿुधायां, आउं आहियां नांग, हीउ मुंहिंजो घरु आहे, हिते ई आउं रहां थो। हीअ नांगनि जी दुनिया आहे, मतिलबु सभु नांग हिते रहनि था, आउं आहियां नांग। तो हरभरू मुंहिंजी ज़ात पुछा कई, बार बार तो मूंखे चयो त ज़ात ॿुधा, ज़ात ॿुधा। तो हाणे मूं तोखे पंहिंजी ज़ात ॿुधाई, आउं आहियां नांग। ऐं तोखे मूं खीरु वठण जे लाइ इन जे करे मना कई जो उन खीर में ज़हर हो, मटर जे लाइ तोखे मना कई, उन मटरनि में बि ज़हर हो, ऐं चूड़ियुनि जे लाइ बि मूं तोखे मना कई, उन चूड़ियुनि में बि ज़हर हो। तो माई चवणु लॻी त इहो कीअं? चई इहो इन जे करे जो मुंहिंजी ज़ाल नागिण मुंहिंजी महबूबा आई हुई उन महल में, जेको हिननि मारी हुई, बादशाह आहिनि सिपाहियुनि हिननि मारी हुई। सो उहा मुंहिंजी महबूबा हुई, उन्हनि खे हिननि मारे छॾियो। तो मूं त उनखे पुराए छॾियो, पर हीअ जेके बदिलो वठणु आयूं से आहिनि हिते जूं नांगणियूं, इहे हिते जूं नांगणियूं आहिनि। सो उन्हनि खे इहा ख़बर हुई, तंहिंजे करे तोखे मारण ते ई आयूं। तो तॾहिं बि तोखे इन शयुनि जे करे माना जेको मना कयो हो। तो हाणे असांजी सॼी ज़िंदगी हिते ई आहे, असीं इंसान बि थियो वञूं था, 100 सालनि जी असांजी माना हूंदी आहे, उनखां पोइ जेको आहे ॼमार बि उनखां पोइ असीं इंसान जी शिकिल बि अख़्तियार कंदा आहियूं। तो हाणे दुनिया आहे, तो ज़ात पुछा कई, तो मूंखे मजबूर कयो, हाणे आउं वञा थो। तो उहा उन महिल उहो नांग छोकिरो नांग थी उन मंझि हलियो वियो। तो माई घणी घोड़ा घोड़ा कई, सो चवणु लॻी त मूं ज़ुल्म करे छॾियो, हरभरू ज़ात पुछा कई। हाणे तमामु जाम उनखे भाईंदी हुई नांग छोकिरे खे। तो हाणे नांग छोकिरो त हलियो वियो। तो हाणे हिते दरबदर थियणु लॻी, उहा छोकिरी सां चवणु लॻी त ईअं थी नथो सघे। तो हाणे नांग वांग सभु त उहो हलिया विया हलिया। तो हाणे हिते हुते उन जर जंग में रुलणु लॻी। सो अॻियां हिकिड़ो दरवेश गॾिजी वियो। सो दरवेश चवणु लॻी त दरवेश साईं, हाणे हीउ मसइलो हीअं थी वियो, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सो दरवेश चवणु लॻो त हाणे आउं बि हिते रहां थो, इन नांगनि खे सुञाणां थो, नांग बि मूंखे सभु सुञाणनि था, पर तो तमामु ग़लति कयो, तूं ज़ात उनखां न पुछा करीं। अची दरवेश साईं मूंखे ख़बर कोन्हे, मूं बसि ग़लती करे छॾी। तो हाणे पछतायां पई, हाणे मूंखे इहो मुंहिंजो मुड़ुसु मिले, जे न मिलियो त पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। दरवेश चवणु लॻो त पोइ हाणे हीउ रस्तो वठी वञु, अलाह साईं बहितर कंदो मन, तोखे तुंहिंजो मुड़ुसु मिली पियो। सो हाणे उहा माई उतां हलणु लॻी त अॻियां हिकिड़ो खूह हुजे, उतां मायूं पियो रुॻो पाणी भरीनि, 4-5 मायूं हुजनि, पाणी जी भरभरा हुजे। सो उन्हनि जे हथनि में न ॻह गटा, न चूड़ियूं, न छा, न को अहिड़ो हार सिंगार कुझु बि न हुजे, सफ़ा ईअं ई हुजनि। तो माई सोचियो त लॻे थो त हीअ नांगणियूं आहिनि, ऐं जेको एकांदो पाणी भरीनि पियूं, वरी खणी पियूं अचनि, छॾनि पियूं, भरीनि पियूं। तो हाणे हीअ आहिनि, हिन मज़ा ई मूंखे ख़बर चार पवंदी मूंखे मुंहिंजे मुड़ुस जी। तो आई सो चवणु लॻी त मूंखे उञ तमामु जाम लॻल आहे। उन मायुनि छोकिरियुनि खे चवणु लॻी त मूंखे पाणी पीआरियो। सो चवणु लॻियूं त चलो ठीकु आहे, तोखे पाणी पीआरियूं था। उहा माई पुछा करणु लॻी उन छोकिरियुनि खां, जेके पाणी भरंदी पियो, चवणु लॻी त अमी हेतिरो पाणी भरियूं पियो, वरी छॾियो अचो पियो, वरी भरियूं पियो, वरी छॾियो अचो पियो, एतिरो पाणी भरियो पियो, माना ख़ैरु आहे। असांजो हिकिड़ो छोकिरो इंसाननि में वियो हो। सो हाणे उन में इंसान जी धप थी वई आहे, इंसान जी ख़ुशबू थी वई आहे, बदबू थी वई आहे, तंहिंजे करे हीअ पाणी भरियो ऐं उनखे वेझारियूं था, जीअं इंसान जी धप उन मञा निकिरे। सो हाणे हिते पक पहुची वई। सो उन माई छा कयो, जो चीच मञा छलो लाहे आस्ते आस्ते करे उन मट में हणी छॾियो। तो हाणे उहो हेॾां उन खूह ते उते वेही रही। तो उहे मायूं छोकिरियूं पाणी भरे दंग कयो, पाणी भरे खणी वियूं। तो हाणे उहो नांग छोकिरो अची उनखे वेझाइण लॻियूं, पाणी जे हार हारां हुजे उन ते। पाणी जॾहिं हारियो त उन मट में जेको छलो उछरियो, उहो छलो वञी उन नांग छोकिरे खे लॻो। नांग छोकिरे लॻो। सो नांग छोकिरो सुञाणे वियो। तो चवणु लॻो त हीउ मुंहिंजी ज़ाल जो छलो आहे। तो चवणु लॻो उन मायुनि, उन छोकिरियुनि खे चवणु लॻो, उन नांगणियुनि खे चवणु लॻो त हीउ छलो अव्हांखे किथां मिलियो आहे।
चयो छॾो त फलाणे खूह ते हिकिड़ी छोकिरी हिकिड़ी आई हुई इंसान आहे, त उहो पाणी असां उनखे पियारियूं, थी सघे थो उनजो किरियो हुजे हिन मट में। तो चवणु लॻो त इहो किथे आहे मूंखे ॿुधायो। त उहो नांग छोकिरो तो सभिनी खे घुराईं, तो सभु आया, तो सभिनी खे चवणु लॻो नांग छोकिरो त हीअ उहा मुंहिंजी ज़ाल आहे जेको हिते आई आहे। तो उहे सभु नांगनि मुंहिंजा उहे इंसान थी विया टोटल, सभु इंसान थी ऐं आया उन छोकिरी वटि। सो जॾहिं छोकिरी ॾिठो सो अची उन नांग छोकिरे जे पेरें किरी, तो चवणु लॻी तूं मूंखे छॾे न वञ, आउं तोखां सवाइ मरी वेंदसि। तो हाणे जेके हिन जा वॾा हुआ, अबा ॾाॾा जेके हुआ उन नांग छोकिरे जा, उन्हनि जे पेरें पई त अमी मूंसां ईअं न करियो, ऐं छोकिरो मूंखे वापसी ॾेई छॾियो, आउं हिन सां तमामु जाम मोहबत करियां थी, मुंहिंजी हिन सां शादी थी वई आहे, मूं तमामु ग़लती कई ज़ात पुछा करे, तो हाणे ईअं न करियो। तो हाणे नेठि उहे सभु जेको आहे सो उहे नांग जा जेके बि हुआ सोट मासार जेके बि छोकिरियूं वग़ैरह वॾा अबा ॾाॾा से, उहा छोकिरी सभु आया उन दरवेश वटि। दरवेश बि हुते रहंदो हो। दरवेश चवणु लॻो त अमी सभु मूं वटि पुॼी अची, हा सभु पुॼी आयासीं। सो उहो नांग छोकिरो ऐं ॿिया सभु जेके अबा ॾाॾा हुनजा वॾा से चवणु लॻा दरवेश खे त दरवेश हाणे हीउ मसइलो आहे कीअं कजे। सो हिते उहा छोकिरी बि अची दरवेश जे पेरें किरी, सो चवणु लॻी त आउं हिन नांग छोकिरे सां तमामु जाम मोहबत करियां थी, ऐं हिननि खे चओ त इहो छोकिरो मूंखे ॾेई छॾीनि। तो दरवेश चवणु लॻो उन नांग छोकिरे जे मिट माइट ऐं चवणु लॻो त अमी इन छोकिरे मुंहिंजा हथ कढो ऐं ॾेई छॾियो हिनखे त वञी हीअ पंहिंजी ज़िंदगी वञी गुज़ारीनि, हीअ तमामु जाम हिन सां मोहबत करे थी। सो हाणे उहे चवणु लॻा जेके उन नांग छोकिरे जा मिट माइट से चवणु लॻा त असीं ॾेई त छॾियूं पर हिन इंसान तमामु ग़लति कयो, असांजी नांगिन खे मारे छॾियो। तो हिते दरवेश चवणु लॻो त चलो ठीकु है, अव्हांजी नांगिन खे हिन मारे छॾियो, पर अव्हांजी नांगिन में हिननि जा 2 हमरा मारिया आहिनि हुते बादशाह जे महल में, हुन सिपाही 2 मारिया हुआ। तो हाणे ईअं न करियो, ऐं जेको हिन छोकिरे खे मोकिलियो त वञे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे हिन छोकिरी सां। तो हाणे दरवेश जी ॻाल्हि उहे नांग रखंदा हुआ। तो उहे नांग चवणु लॻा त चलो ठीकु है, भले ई छोकिरो हलियो वञे पंहिंजी ज़िंदगी वञी गुज़ारे हुते। तो हाणे एतिरो कुझु चईसीं त उहा हलिया विया। हाणे उहा छोकिरी ॾाढी ख़ुशि थी, उहा माई हुनजी। तो हाणे उहा माई उहो नांग छोकिरो सिधो आया बादशाह जे महल में। तो हाणे नांग छोकिरो आयो बादशाह जे पेरनि ते किरियो, सो चवणु लॻो त आउं पंहिंजो सभु कुझु छॾे मिट माइट छॾे हाणे हिते ई रहंदुसि तव्हां वटि, तुंहिंजो पुटु थी रहंदुसि। तो हाणे बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु बाबा, तूं मुंहिंजो पुटु आहीं, तूं हिते ई रह, ही सॼी बादशाही तुंहिंजी आहे ऐं तूं ई वञी संभाल। तो हाणे छोकिरो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे, त नांग छोकिरो बादशाह खे चवणु लॻो त बाबा आउं ही बादशाही संभालींदुसि, हाणे आउं पंहिंजो सभु कुझु छॾे आयो आहियां, हिते ई रहंदुसि। तो हिते बादशाह चवणु लॻो त चलो सही आहे। सो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे हिन ठग खे ॻोल्हिजे, जंहिं मूंसां हेतिरो कुझु कयो आहे, ऐं इन बेवा औरत खे बि, बेवा औरत बि गुम हुजे, उन बेवा औरत वारी धीउ अञा उन बादशाह जे महल में हुजे, राणी हुजे ज़ाल थी, तो उहा बेवा औरत ऐं ठग ग़ाइबु हुजनि। तो उहा बादशाह हुकम कयो, सिपाही हितां खां विया वञी बेवा औरत खे बि हथु कयूं, उन ठग खे बि जेको हथु कयूं, सिधो अची बादशाह जे महल में पेश कयूं। बादशाह चवणु लॻो उन ठग खे त ठग अड़े ॻाल्हि ॿुध, तूं हेतिरो कुझु मूंसां कयो, ठगी तो मूंसां कई, इहो त हिन नांग छोकिरे जी महिरबानी, उहो इंसान थी आयो ऐं अची हिते मुंहिंजे महल में जेको आहे सो रहणु लॻो, संभाली न त आउं हुनखे ॾिसां पथरियो आउं त मरी वञां। तो बि सुठो न कयो, तुंहिंजी भेण बि सुठो न कयो, तो हाणे अव्हांखे आउं सज़ा ॾींदुसि, क़ैद में हणंदुसि, अव्हांजी सज़ा जेको आहे सो इहा ई आहे। उहा बादशाह नेठि उन ठग खे, उन ठग जी भेण खे, बेवा खे, औरत खे क़ैद में हणाए छॾियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे जेका इन ठग जी जेका भाणेजी आहे, भेण जी धीउ जेका आहे, सो हाणे इनखे बि जेको आहे सो आउं संदसि ज़ाल राणी खे, इनखे बि आउं क़ैद में हणंदुसि। तो उनखे घुरायो वियो। सो हिते नांग छोकिरो चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त तव्हां ईअं न करियो, जहिड़ी बि तेड़ी बि, पर मुंहिंजी माउ आहे, आउं हिनखे सॾु कंदो आहियां, जहिड़ी मुंहिंजी माउ थी हाणे हिनखे सॾु वॾु कंदो आहियां, तो माउ जो दर्जो हिनखे आउं ॾींदो आहियां, हीअ बि जेको आहे सो मूंखे पुटु कंदी आहे। तो हाणे हिन जी माउ ऐं हिन जो जेको मामू आहे ठग, तो हाणे सभु कुझु उन्हनि कयो, हिन वीचारी खे त कंहिं शइ जी ख़बर कोन्हे, हिनखे सज़ा न ॾियो। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, जेकर तूं चवीं थो त पुटु हिनखे पोइ आउं सज़ा कोन थो ॾियां। सो हाणे नेठि बादशाह हसी ख़ुशी सां उते पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो, ऐं उहो शहज़ादो, उहो छोकिरो नांग छोकिरो, उहो बि उते रहणु लॻो। सो हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाईंदा रहिया। सो दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी, उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।